बाबा असांजो पहलवानी शौक़ु आहे, पंहिंजो इश्क़ु आहे, बेॾाॾे जो असांखे वाधाई मिलियल आहे। शेर मीरमल मुंहिंजो उस्तादु आहे। बाक़ी खाइण पीअण जो ट्रैक्टर जी कीड़ खई आहे, थंभो बिजलीअ जो खयो आहे, क़ाबिल शाह 25,000 इनाम ॾिनो हो समन सरकार जे मेले ते। डिगडिगो खयो आहे, मेलनि ते ज़ोर बोर ॾिना आहिनि। पहलवान जेको बि मूंसां खाइण जो मुक़ाबिलो कंदो मां कंदुमि, ढोर दसण जो बि कंदो त मां मुक़ाबिलो उन सां कंदुमि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां आहियां मुंहिंजो ख़ादिम मौलाब थेबो। मेरापुर परसां ॻोठ काबल मौजाईअ में नाले वारे पहलवान क़ुर्बान मौजाईअ 4.5 मणनि जो गाबो दसे 10,000 रुपया इनाम हासिलु करे वरितो। उन सिलसिले में वधीक पहलवान इब्रत न्यूज़ खे ॿुधायो त असांजी पहलवानी इश्क़ ऐं शौक़ जी आहे। अबे ॾाॾे खां वाधाई मिलियल आहे। शेर सिंध पहलवान शेर मीरमल मुंहिंजो उस्तादु हो। मां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े मेलनि मलाखड़नि में खाइण पीअण ऐं वज़न खणण जा केतिरा ई मुक़ाबिला करे इनाम हासिलु कया अथमि, जंहिंमें 1 किलो जांबे जो तेल, 2 किलो खीर, बाल्टी शरबत जी, 1 ई साईअ सां पी ऐं 5 किलो छोला, 2 किलो माओ खाई इनाम हासिलु करे चुको आहियां। पहलवान क़ुर्बान वधीक ॿुधायो त सादिकाबाद पंजाब मां हिते कोटड़ी कबे स्टॉप ते पहलवान अची मूंसां खाइण जो मुक़ाबिलो कयो, जंहिंमें सादिकाबाद जे पहलवान 8 मानियूं भाॼीअ सां ऐं मां 17 माण्हू भाॼीअ सां खाई मुक़ाबिलो खटे 10,000 रुपया इनाम हासिलु कयो आहे। जंहिं दौरान तमाशाइनि पंहिंजनि कुलनि ते खणी मूंखे सर्कस करायो। हिन वधीक ॿुधायो त मां 10 मणनि वज़न ताईं जा जानवर बि दसे ॾेखारींदुसि। मां जिते बि मुक़ाबिला कया आहिनि उते मुक़ाबिले खां पहिरियों हार पाराए वेंदो आहे, छो त मूंखे पंहिंजे पहलवानी ते नाज़ ऐं फ़ख़ुरु हूंदो आहे। आख़िर में हिन पाकिस्तान जे सभिनी पहलवाननि खे खाइण पीअण ऐं वज़न खणण जो चैलेंज कयो आहे। मौलाब थेबो, इब्रत न्यूज़ रिपोर्टर, कोटड़ी मंद कबीर।